मूं तोखे चयो बि सही त घर अच, पोइ बि तूं एतिरी देर करे पहुतो आहीं। चांडोकी तोसां फोन ते ॻाल्हाइण खां पोइ मां त निपतुसि, पर साइड सां ॾिठो त कुझु मुसलधार हमरा मुंहिंजी गाॾी खे फॉलो कंदे नज़र आया। वॉट? तोखे इलाही त न पियो ॿुधायां त तूं परेशान थींदीअ। पोइ तूं हुननि खे फेस कीअं कयो? चांडोकी पहिरियों त मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध। मूं हुननि खे फॉलो करण जी पूरी कोशिश कई, पर रस्ते में हिकिड़ा ॿिया हथियार बंदि अची विया। ओ, मूं गाॾी कचे में लाथी जिते माण्हुनि जो हजूम हुयो। हजूम जे विच में हिकिड़े नौजवान जो लाश पियल हुयो। ही त कंहिं नॉवेल जो मंज़र थो लॻे। पोइ त तिन जांच में लॻी वियो हूंदे त ही लाश कंहिंजो आहे ऐं हिन खे कंहिं मारियो। पोइ ईअं ई देर थी वई हूंदी। पहिरियों त मूं थाणे ते फोन करे पोस्टमार्टम लाइ बॉडी मोकिले छॾी। उन खां पोइ हद जे SHO खे फोन कयुमि त हिन वाक़े जा तफ़सील मूंखे अॼु जो अॼु घुरिजनि। हाणे के पंहिंजूं ॻाल्हियूं कजनि। मेरू चांहि कहिड़ी आहे? दे साईं, आहे ॾिठल अच। मेरू ॻाल्हि त ॿुध। वियो जी मुंहिंजे मन में जेका ॻाल्हि आहे सो मूंखे ख़बर न आहे त ही वक़्तु मुनासिबु आहे या न आहे। माण्हुनि जा वात बंदि करण जे लाइ मां इहो ई सोचे रहियो आहियां त चांडोकी ऐं ज़रली जो रिश्तो पको करे छॾिया। साईं, माण्हू खिलूं कंदा ऐं चवंदा त पुट जी क़बर जी मिटी सुकी न आहे त मेहरू ऐं शाह मुराद पंहिंजी धीअ जे काॾ जी तयारी पिया कनि। माण्हू त हूअं ई ॻाल्हियूं कनि पिया, पर ज़रली हिकु वफ़ादार ऐं बाख़लाक़ ऐं सुठो छोकिरो आहे ऐं चांडोकी सां जोड़ सुठो ठहंदो। मां चाहियां थो त उहो हिक ॿिए खे मुंडी पाराए वठनि। बाक़ी ॿियूं रस्मूं थियूं त पोइ बाद में ॾिसंदासीं। साईं, तव्हां मालिक आहियो, तव्हांखे जेको बहितर लॻे उहो ई कयो, छो त मूंखां वधीक त ज़माने सां तव्हां वाक़िफ़ आहियो। मसद, आम ॻाल्हियुनि जे विच में तूं का न का अहिड़ी ॻाल्हि ज़रूरु करे वेंदो आहीं जो मां सॼो ॾींहुं वेही सोचींदी आहियां त चई छा वियो आहीं। मूंखे अॼु गुलाम रसूल वॾे कम जी ॻाल्हि सम्झाई आहे मां त। अलाए कहिड़ी? गुलाम रसूल चए पियो मच्छी पकड़ण जे वक़्तु सब्र ऐं इंतज़ार जी पाण में आदत विझ, तॾहिं मच्छीअ जो शिकार करे सघंदी। मां सम्झां थो ज़िंदगी में मंज़िल खे हासिल करण जे लाइ सब्र ऐं इंतज़ार जो रस्तो वठणु लाज़मी आहे। तोखे उन रस्ते ते हली हासिल छा करणो आहे इहा त ख़बर पवे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।